सिंध जे पेंशन फंड्स में 40 करोड़ 42 लख 91 हज़ार रुपयनि जे करप्शन वारे मामले में नाणे खाते 15 अमलदारनि खे मुअतली बाद शूकास नोटिस जारी करे छॾिया आहिनि, जॾहिं त 14 ॾींहनि अंदरि जवाब तलब कयो वियो आहे। बिल्कुलु नासिन, अव्हांखे ॿुधायूं पिया 9 ज़िलनि जे अकाउंटेंट्स, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर ऐं सब अकाउंटेंट खे शोकास नोटिस जारी कया विया। 9 ज़िलनि जे अकाउंटेंट्स, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर्स ऐं सब अकाउंटेंट्स जाली पेंशन्स जा नाला शामिल करे फ्रॉड कयो। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया सिंध जे पेंशन फंड्स में 40 करोड़ 42 लख 91 हज़ार रुपयनि जी करप्शन वारे मामले जे हवाले सां ॿुधायूं पिया नाणे खाते 15 अमलदारनि खे मुअतली बाद शोकास नोटिस जारी करे छॾिया आहिनि। 14 ॾींहनि अंदरि जवाब तलब कयो वियो आहे। 9 ज़िलनि जे अकाउंटेंट्स, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर ऐं सब अकाउंटेंट खे शूकास नोटिस जारी कया विया। 9 ज़िलनि खे अकाउंटेंट्स, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर ऐं सब अकाउंटेंट जाली पेंशन जा नाला शामिल करे फ्रॉड कयो आहे। सिंध जे पेंशन फंड्स में 40 करोड़ 42 लख 91 हज़ार रुपयनि जी करप्शन वारे मामले में नाणे खाते 15 अमलदारनि खे मुअतली बाद शूकास नोटिस जारी करे छॾिया। 14 ॾींहनि अंदरि जवाब तलब कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयो पिया 14 ॾींहनि अंदरि जवाब तलब कयो वियो आहे। 9 ज़िलनि जे अकाउंटेंट्स, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर्स ऐं सब अकाउंटेंट्स खे शोकास नोटिस जारी कया विया। 9 ज़िलनि जे अकाउंटेंट्स, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर ऐं सब अकाउंटेंट्स जाली पेंशन जा नाला शामिल करे फ्रॉड कयो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया सिंध जे पेंशन फंड्स में 40 करोड़ 42 लख 91 हज़ार रुपयनि जी करप्शन वारे मामले जे हवाले सां ॿुधायूं पिया नाणे खाते 15 अमलदारनि खे मुअतली बाद शोकास नोटिस जारी करे छॾिया आहिनि। 14 ॾींहनि अंदरि जवाब तलब कयो वियो आहे। 9 ज़िलनि जे अकाउंटेंट्स, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर ऐं सब अकाउंटेंट खे शूकास नोटिस जारी कया विया। 9 ज़िलनि जे अकाउंटेंट्स, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर ऐं सब अकाउंटेंट जाली पेंशनरनि जा नाला शामिल करे फ्रॉड कयो। सिंध जे पेंशन फंड्स में 40 करोड़ 42 लख 91 हज़ार रुपयनि जे करप्शन वारे मामले में नाणे खाते 15 अमलदारनि खे मुअतली बाद शूकास नोटिस जारी करे छॾिया। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, अपडेट कजो। जी बिल्कुल सबा सिंध जे पेंशन फंड में 40 करोड़ रुपयनि खां वधीक करप्शन वारे मामले ते सिंध जे नाणे खाते पारां 15 अमलदारनि जी मुअतली बाद उन्हनि खे शोकास नोटिस जारी कया विया आहिनि। 14 ॾींहनि अंदरि उन्हनि खां जवाब तलब कयो वियो आहे। 9 ज़िलनि में अकाउंटेंट्स, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर ऐं सब अकाउंटेंट्स खे शोकास नोटिस जारी कयो वियो आहे। अकाउंटेंट फयाज़ सोलंकी, गुलाम रसूल बेहण ऐं मोहम्मद मोहसिन अली दल, महबूब खान मलाह खे बि जेको आहे उहो शोकास नोटिस जारी कयो वियो आहे। अमीर बख्श बोज़दार, शाहनवाज़ बुक, मोहम्मद इरफान सोलंकी, मुजाहिद अली टामरी खे बि नोटिस जारी कया विया आहिनि। अहिड़ी रीति गुलाम सरवर पणियार ऐं मोहम्मद अली मेमून, अनवर अली हाली पोटो, अब्दुल माजिद ऐं इशफाक समेत 15 अमलदारनि खे शोकास नोटिस जारी कयो वियो आहे। सिंध जे 9 ज़िलनि में इन्हनि ट्रेज़री ऑफिसनि में 702 पेंशन केसनि में फ्रॉड करे पेंशन वधीक ज़ाहिर करण ऐं जाली पेंशन जा नाला शामिल करे इहो 40 करोड़ रुपयनि जी करप्शन कई वई, जंहिंखां पोइ इहो मामिलो जेको आहे उहो एजी सिंध वटि वियो। एजी सिंध जेको आहे नाणे खाते खे इहा आगाही ॾिनी त सिंध जे 9 ज़िलनि में इहो फ्रॉड कयो वियो आहे। 40 करोड़ रुपयनि जी करप्शन कई वई आहे, जंहिंखां पोइ 15 अमलदारनि खे मुअतल कयो वियो। अॼु उन्हनि खे शोकास नोटिस बि जारी कयो वियो आहे ऐं उन्हनि खिलाफ़ खातेवार कार्रवाई शुरू कई वई आहे। जी सगीर चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।